नासिन वाक़िया अॻु कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI पंजाब जे पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो आहे। जहांगीर तरीन ग्रुप उस्मान बुज़दार जी मौजूदगी ताईं पार्लिमानी पार्टी जे इजलास जो बाइकॉट करे छॾियो। ज़रिए जो चवणु आहे त जहांगीर तरीन ग्रुप वज़ीर आज़म इमरान ख़ान आॾो पंहिंजा ख़र्चा रखी छॾिया आहिनि। जहांगीर तरीन ग्रुप जो चवणु आहे त जेसीं ताईं उस्मान बुज़दार हूंदो तेसीं ताईं हू उन इजलास में शिरकत नथा करे सघनि। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते लाहौर पहुची रहियो आहे, जिते हू पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार सां मुलाक़ात पिणु कंदो। जहांगीर तरीन PTI जो इजलास जो बाइकॉट करे छॾियो आहे। अवां खे अॻु कई पिया वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI पंजाब जे पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। जहांगीर तरीन ग्रुप उस्मान बुज़दार जी मौजूदगी ताईं पार्लिमानी पार्टी जे इजलास जो बाइकॉट करे छॾियो। ज़रिए जो चवणु आहे त जहांगीर तरीन ग्रुप वज़ीर आज़म इमरान ख़ान आॾो पंहिंजा ख़र्चा रखी छॾिया आहिनि। जहांगीर तरीन ग्रुप जो चवणु आहे त जेसीं ताईं उस्मान बुज़दार हूंदो तेसीं ताईं हू इन इजलास में शिरकत नथा करे सघनि। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते लाहौर पहुची रहियो आहे, जिते हू पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार सां मुलाक़ात पिणु कंदो।